जी बिल्कुल, न्यू सरियाब थाने की पुलिस की एक कामयाब कार्रवाई साम्हूं आई है, जंहिंजे तहत गैर कानूनी तौर यूरोप वञण की कोशिश कंदड़ 188 ॼणनि खे गिरफ़्तार किया वियो आहे। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त 188 ॼणनि खे एजेंटनि पारां हिकु बाग में गॾु करे विहारियो वियो ताकि इन्हनि खे हितां खां ईरान के सरहदी शहरनि जे वेझो मुंतकिल कयो वञे, जितां हू पंधु उन्हनि खे ईरान में दाख़िल कराए उतां खां पोइ यूरोप वठी वञी सघनि। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हिन खां पहिरियां बि जेके आहिनि इन क़िस्म जा कई अहिड़ा वाक़ियात साम्हूं अची चुका आहिनि, जिन में इन्हनि माण्हुनि को गैर कानूनी तौर ते यूरोप वञण जी कोशिश में पंहिंजूं जानियूं गंवायूं आहिनि, जानियूं विञायूं आहिनि, जंहिंमें कई माण्हू जेके आहिनि दम उसाटजण सबबि ट्रालरनि जे अंदरि फौत थी चुका आहिनि। उनखां अलावा जेके आहिनि ईरानी फोर्सिस जी फायरिंग में जेके आहिनि इहे माण्हू मारिया विया आहिनि। उनखां पोइ जेको आहे पंजाब हुकूमत ऐं बलूचिस्तान हुकूमत खां पोइ हिकु कार्रवाई कंदे इन्हनि एजेंटनि जूं हिकु फ़हरिस्त जारी कई वई, जंहिंमें उन्हनि जा नाला ज़ाहिर कया विया त हीअ एजेंट आहिनि जेके ईरान खां यूरोप माण्हुनि खे जेको आहे मुंतकिल कनि था। पर जीअं जीअं इन कार्रवाई में घटिताई ईंदी वञे थी, तीअं तीअं हीउ कारोबार वरी ॿीहर उभरंदो साम्हूं अचे पियो, जंहिंजे ख़िलाफ़ु वरी जेको आहे कार्रवाई कंदे न्यू सरियाब थाने की पुलिस कल 188 ॼणा हिकु बाग मां गिरफ़्तार करे वरिता आहिनि।